Assalamualaikum. Muhammad Siti Mituar Bahala. Ya Allah, Ar-Rahman Ar-Rahim, वॾे बुलंदी वारा तूं ई मदद कर. या अल्लाह कादिर करीम, वॾो फज़ल वारा तूं ई मदद कर. या अल्लाह अल-रहमान अल-रहीम, वॾी बुलंदीअ वारा तूं ई मदद कर. या अल्लाह कादिर करीम, वॾो फज़ल वारा तूं ई मदद कर. दुख दर्द दूर कर, मुश्किल सभु आसान कर. दुख दर्द दूर करे, मुश्किल सभु आसान करे. हिननि जे हाल ते रहम व करम करे, तूं ई मदद कर. या अल्लाह अल रहमान अल रहीम, वॾी बुलंदीअ वारा तूं ई मदद कर. या अल्लाह कादिर करीम, वॾो फज़ल वारा तूं ई मदद कर. तूं ई महिरबान आहीं, तूं ई रहम कंदड़ आहीं. तूं ई महिरबान आहीं, तूं ई रहम कंदड़ आहीं. तूं ई सहूलतूं आसानियूं अता करे, बाझ करे, तूं ई मदद कर. या अल्लाह रहमान अल रहीम, वॾी बुलंदीअ वारा तूं ई मदद कर. या अल्लाह कादिर करीम, वॾो फज़ल वारा तूं ई मदद कर. संहिंज सुकार कर अल नाफ़े, या अल सलाम, तूं ई अल गनी आहीं. संहिंज सुकार करे अल नाफ़े, या सलाम, तूं ई अल गनी आहीं. हर ज़ुल्मत खां तूं बचाए, रहम व करम करे, तूं ई मदद कर. या अल्लाह अल रहमान अल रहीम, वॾी बुलंदीअ वारा तूं ई मदद कर. या अल्लाह अल कादिर अल करीम, वॾो फज़ल वारा तूं ई मदद कर. बुराईअ में भाल कई, सतर कर सतार अल गफ़ार. सेठ तंदुरुस्ती नेमत हज़ार अता कर. बुराईअ में भाल कई, कर सतर अल सतार अल गफ़ार. सेठ तंदुरुस्ती नेमत हज़ार अता करे. रिस्क रोज़ीअ में बरकत ॾे, तूं अल रज़ाक. या ख़ालिक, तूं ई मदद कर. या अल्लाह अल रहमान अल रहीम, वॾी बुलंदीअ वारा तूं ई मदद कर. या अल्लाह अल कादिर अल करीम, वॾो फज़ल वारा तूं ई मदद कर. या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे. शैताननि जे शरगाह जाए विसन खां पनाह घुरां, तूं पनाह ॾे. हिम्मत तौफ़ीक़ कुवत ताक़त अता कर. या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं ई सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे. शैताननि जे शरगाह जाई विसन खां पनाह घुरां, तूं पनाह ॾे. हिम्मत तौफ़ीक़ कुवत अता कर. शफ़ीउल मुज़नबी जे वास्ते मिठूअ जा सभु कम थियनि, आसूं में तूं पुॼायो, तूं ई मदद कर. या अल्लाह अल रहमान अल रहीम, वॾी बुलंदीअ वारा तूं ई मदद कर. या अल्लाह अल कादिर अल करीम, वॾो फज़ल वारा तूं ई मदद कर.